दड़े वेझो 11 साल अॻु दरगाह शाह नसर बादशाह जे मेले में क़तल थियल हुमेर खॾो जे खून जो निबेरो थियो। सोढा ऐं खॾा बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में नौजवान हुमेर खॾो जे क़तल तां हलंदड़ तकरार जो निबेरो पेपे जे अॻूणे ज़िलई सदर अरबाब वज़ीर अहमद मेमून जी सरपंची हेठि ॻोठ मामू खॾो में थी गुज़रियो, जंहिंमें ठठे खां आयल हुमेर सरकी ऐं भूरो सरकी अमीन तौर शरीक थिया। दरगाह शाह नसर बादशाह जे मेले में फनकार घुराए महफ़िल कराए हुलड़बाज़ी करण जे इल्ज़ाम हेठि शाइर अली नवाज़ सोढो मथां 10 लख रुपया ॾंड मुक़ररु कयो वियो, जॾहिं त सोढा बिरादरी खॾा बिरादरी खां तॾो वठंदा, जॾहिं त खॾा बिरादरी दाख़िल केस तां हथ खणंदा, जंहिं बैदि जेल में क़ैद सोढा बिरादरी जा 2 ॼणा अली अहमद सोढो ऐं सत्तार सोढो आज़ाद थींदा। मक़तूल हुमेर खॾो जो क़तल केस सोढा ऐं लोठिया बिरादरी जे 7 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो हो, जॾहिं त ॼाणायल केस में सोढा बिरादरी जा 2 ॼणा अञा ताईं जेल में क़ैद आहिनि। इन सिलसिले में फ़ैसिले जे सरपंच पेपे अॻवान अरबाब वज़ीर अहमद मेमून ॻाल्हाईंदे चयो त सोढा ऐं खॾा बिरादरी जी 2 धुरियुनि में हलंदड़ पुराणे तकरार जो निबेरो कयो वियो आहे। नौजवान जो खून बहा न पर मेले में महफ़िल कराईंदड़ शाइर अली नवाज़ सोढो मथां 10 लख ॾंड विधो वियो आहे, जंहिं खां पोइ धुरियुनि में राज़ीनामो थी वियो आहे। हिन वधीक चयो त फ़ैसिले सां इलाइक़े में अमन जी फिज़ा क़ाइमु थींदी। हाजी साहब ते या दीदार ते जंहिंते खून को पलाद को ॾो को ॾंडु ॻाल्हि या जमाल ते आहे त फ़ैसिले मुताबिक़ उन्हनि खे जीअं बि खॾा मुतमन थियनि तीअं मुतमन थियणु खपे। खॾनि जी का ज़ाती दुश्मनी खणी ज़मीनुनि तां तकरार अथनि, पर उहे अहिड़ा कोन्हनि जंहिंमें हे हिन माण्हू हिकु ॿिया माण्हू मारिया वञनि या नुक़सान थियो।